केरा अरे चाहे पुत्र साथे होती खर्ची रे मां स्कूल वना खर्ची जे स्कूल वना वाह पुत्र वाह असा पढ़िया सही कोन तू पढ़ी छा कंदे छड पढ़न के बाबा खर्ची जो नालो असा ही खणंदास बाबो चंदो गाह ते वञ तू गाह ते वञ पुत्र पढ़ न खर्ची रे मां स्कूल में गाह ते न वेंदो हैं छोकरो सफा सीधो असा के बाबो चंदो गाह ते वञो त तेरी न खती खणी ॾाढो हलिया वेंदासीं भेण जिद्दी रो लगे स्कूल सां वॾो प्यार थी वियो छोकिरे पैसा आहिनि कोन तूं स्कूल तो वञी न हां मां गाह ते थो वञा पुत्र तूं स्कूल वञ मां गाह ते थो वञा ओए खर्ची रे अरे सलाम थी पुत्रा पिछनिया छड मूंखे अरे गाह ते थो वञा पिया पुलिस वाला अरे बाबा पुलिस वारो न आहियां मां मज़दूर माण्हू आहियां पर छा आहे मूं वटि पैसा आहिनि कोन मां त चवां थो हल पुत्र हल गाह हली कयूं छॾ पढ़ाई खे पैसा रे मां स्कूल में तो गाह ते कोन वेंदो गाह ते न लधे सफ़ा को ज़िद्दी रो क़ुरान मामन ते वियो हूंदे तॾहिं त वॾो ज़िद्दी रो थी हवालन के छड पैसा दे न रे इनी वणा तो स्कूल भई इहा ॻाल्हि भली कई इहा ॻाल्हि भली हाणे भली स्कूल वञ पैसा सिर्फ़ु मूंखां न घुरो पैसा घुरो त 3 दफ़ा मां अटैक थी वियो आहियां भेणा शाबास सां मोरे सालनि खे मूंखे खणी अस्पताल था पुॼाइनि जहिड़ा तेड़ा त मूंखे पुॼाईंदा आहिनि शाबास आईंदा वञी स्कूल में पैसा न घुर वञ 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 सुठो जो बची वियो बाबे की चो पैसे लाले जात वने तो गाह ते जात भगयो तो वने लठी करे आर तो कोन तो मुखे भी न तो सुधराए